सब खां पहिरीं त मां सामा जा दोस्त जेके अमेरिका खां कई आया सिंध जी सूरत हाल के समझण लाइ सिंधी माण्हुनि खे सिंधी सियासतदाननि खे सिंध जी मजमूई दानिश ऐं अक़ल खे ॾिसण जे लाइ खे हिन ते भलीकार चवां थो ऐं ज़ुल्फ़कार हाली पोटे खे इंतई जस ॾियां थो जंहिं हिन मौक़े खे महल खे लाभाइतो ठाहियो ऐं सिंध जे फ़िक्र रखंदड़ माण्हुनि खे हिते गॾु कयो ऐं हिकिड़ी सोच वीचार जो माहौल पैदा कयो तंहिं लाइ खेसि शाबासी हुजे। ॻाल्हियूं थींदियूं पियूं आहियूं ॿुधंदा पिया सॼी महफ़िल ॿुधी अथऊं। मुंहिंजो सिंध जी सियासत बाबति बिल्कुलु हिकिड़ो अलॻि नुक़्ते नज़र आहे। सिंध जे बाबति मुंहिंजो वीहन पंहिंजो ऐं हालतुनि खे मसइलनि खे पंहिंजे नुक़्ते निगाह सां ॾिसंदो आहियां। हिन करे कंहिंजे बि ॻाल्हि सां थी सघे थो का ॻाल्हि सहमत हुजे का ॻाल्हि टकरा में हुजे का तल्ख़ हुजे का सॉफ्ट हुजे इन लाइ माज़रत कंदुमि। सवाल ही आहे त जॾहिं क़ौमूं पंहिंजे वतन जो इख़्तियार विञाए वेहंदियूं आहिनि त पोइ उहे क़ौमूं हिकु न सवें हज़ारे मसइलनि में वकोड़जी वेंदियूं आहिनि ऐं उन मसइलनि जो हल ॻोल्हींदड़ माण्हू उहे उन मसइले में ई मुंझल हूंदा आहिनि त तरजीह कहिड़े मसइले खे ॾियूं। हीउ बि मसइलो तालीम बि मसइलो जीअण बि मसइलो मानी बि मसइलो रोज़गार बि मसइलो ख़ुदकशी मसइलो उथण मसइलो बीमारी मसइलो इस्पताल मसइलो सर्जन मसइलो इलाज मसइलो त मसइला ई आहे। पर सवाल इहो आहे त जेसीं ताईं समाज जा साञावंद माण्हू ऐं होशमंद माण्हू बुनियादी तरह जेसीं ताईं जंहिं मसइले खे सही तरीक़े सां एड्रेस न कंदा त उहे कंहिं बि मंज़िल ते कोन रसी सघंदा। घाणे जे चाकी जे उठ वांगुरु अखियुनि ते खोपा चढ़ियल आहिनि ऐं सालनि जा साल हलंदा रहंदासीं। जॾहिं अखि न खोपा लहंदा त बीठा साॻी जॻह ते हूंदासीं। सिंधी क़ौम सां ज़रे घटि असांजे नीम हकीम ख़तरे जान जहिड़ा दानश्वर ऐं सियासी अॻवान उन्हनि सिंध सां ज़रे घटि ताज़ी अहिड़ी कई आहे जो 58 साल थिया आहिनि सिंधी क़ौम भटके पई। 1947 में जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो उन वक़्तु ई कुझु माण्हुनि चयो त असां सां 40 वारी ॻाल्हि ते धोखो थी वियो। ॾेखारियूं 40 वारो मुआइदो खणी आया 46 ऐं जॾहिं 47 अमल में आयो त हाणे त 47 कोन्हे। पोइ 54 में तव्हांजी आइन साज़ असेंबली टुटी वई। पोइ तव्हांजो वन यूनिट अची वियो। पोइ अयूब जी मार्शल अची वई।